सबर में मुराद ये है इंसान कुल्ली तौर ते पंहिंजो पाण खे अल्लाह जी रज़ा जे साम्हूं पेश करे छॾे। सबर करण वारा केरनि अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह, जॾहिं बि उन्हनि खे मुसीबत पहुचे क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, उहे अॻियां चवनि ही असीं आहियूं अल्लाह जा, असांखे अल्लाह ॾांहुं ई मोटणो आहे। पाण खे फरमायो उहे ॿ आवाज़ ई आहिनि, ख़ुशी जे टाइम ते मौसीक़ी करणु ऐं मुसीबत जे टाइम ते वावेला करणु। पाण फरमाईंदे इन वावेलनि ते, इन वावेला करण वारनि ते अल्लाह जी लानत आहे। शरीयत जी रोशनी में सबर मां छा मुराद आहे? सबर में मुराद ये है इंसान कुल्ली तौर ते पंहिंजो पाण खे अल्लाह जी रज़ा जे साम्हूं पेश करे छॾे। पोइ उन में का बि तकलीफ़ तंगी परेशानी अचे थी त उन ते सबर इहो करे जो ख़ुशी सां उन फ़ैसिले ते राज़ी रहे। सबर जी डेफिनेशन या साबिरीन केरनि उन जी अल्लाह ताला जेका वज़ाहत कई सूरह बकरा में आयत नंबर 155 156 में अल्लाह ताला फरमाए थो वो बशीर साबिरीन, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखातिबा तव्हां सबर करण वारनि खे ख़ुशख़बरी ॾियो। सबर करण वारा केरनि अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह, जॾहिं बि उन्हनि खे मुसीबत पहुचे क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, उहे अॻियां चवनि ही असीं आहियूं अल्लाह जा, असांखे अल्लाह ॾांहुं ई मोटणो आहे। त माना हुननि खे कंहिं बि तंगी तकलीफ़ परेशानी मुसीबत अचे थी तूं पंहिंजे रब खे यादि कंदा हो, चवंदा हीअ तकलीफ़ त का बि ॻाल्हि कान्हे, हीअ जान जेका साब अल्लाह जी आहे। त माना अल्लाह जे तरफ़ां हर ईंदड़ तकलीफ़ परेशानी खे ख़ुशि थियणु ऐं अल्लाह जी रज़ा जो तालिब रहणु, इन शइ जो नालो सबर आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त इन शइ जी एॾी मदीने मके में सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन खे एॾी सुहिणी तालीम ॾिनी, उहे अहिड़ा त सुहिणा साबिर ऐं शाकिर माण्हू आहे जो यकीन ॼाण कुतुब अहादीस में पढ़ूं था ॾुखनि तकलीफ़नि ऐं परेशानियुनि ते इहे माण्हू रोइण खे बि बेसब्री त सबर कंदा। ॾिसूं त असांजे सरदार कीअं सबक़ु ॾिनो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत खे सबर जी छा डेफिनेशन ॾिनी आहे। हाणे बुखारी शरीफ़ जे अंदरि किताबुल जनाज़ में हिकिड़ो बाब आहे, बाबु क़ौली सल्लम यु अज़बुल मय्यतु बिबुकाए अहलिही। इमाम साहब हुते हदीस आंदी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिकिड़ो ॾुहिटो बचपने में फ़ौत थी वियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हथ में हुनजो जनाज़ो हुजे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। साम्हूं जेको सहाबी सॻोॾो हुयो उन जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़ा ॾिठा, चए थो मां हाज़िही या रसूल सल्लम, माना हू तज मां पियो अल्लाह जा रसूल छा तव्हां बि रोयो पिया। माना त हू रोइण खे बि सम्झनि पिया त सबर एतिरो करणु घुरिजे जो रोजे बि न। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हाज़िही रहमा, ही रहमत आहे, ही दिलि में हिकिड़ो दर्दु आहे जंहिंखे इंसानु बर्दाश्त कोन थो करे सघे, जंहिंजे नतीजे में अखियुनि मां लुड़क किरी पवंदा। इन अखियुनि जो लुड़क किरणु इहा बेसब्री कान्हे का। ऐं साॻी जाइ ते सही बुखारी में किताब जनाज़ में हिकिड़ो ॿियो बाबे बाबु क़ौली सल्लम इन्ना बि फ़िराक़ कल महज़ून, सेम अहिड़ी हदीस नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इंतिहाई प्यारो बचिड़ो जॾहिं इब्राहिम फ़ौत थी वियो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अखियुनि में ॻोढ़ा अची विया। हा सहाबी सॻोरा ॾिसो न सहाबा जी कहिड़ी तरबियत कयल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे कहिड़ो सब्र जो गस सेखारियो हुए, केॾी हुनजे अंदरि हौसले हिमत ऐं बर्दाश्त वारी जेको सो कुवत पैदा कई आहे। सहाबी सॻोरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जेॾी महिल रोंदो ॾिठो अर्ज़ु करे थो अंत या रसूल सल्लम, अल्लाह जा रसूल छा तव्हां बि रोयो पिया। त हाणे ॾिसो पोइ पाण खे फरमाए त हाज़िही रहम आहे, हीअ रहमत आहे, पर हिन टाइम ते बि आऊं अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहे। पाण खे सन इब्राहिम जे चहिरे ॾिठो ऐं पाण खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इन्ना बि फ़िराक़ लमहज़ूनून या इब्राहिम, इब्राहिम तूं वियो आहे तुंहिंजे फ़िराक़ में असीं ॾाढा ग़मगीन आहियूं, पर अॻियां फरमाइनि था भला नक़ूल इल्ला मां यरदा रब्बुना, पर इब्राहिम असीं पोइ बि इन जाइ ते उहे ई जुमिला चवंदासीं जंहिंमां असांजो रब राज़ी थी पए। हाणे ॾिसो न क़ुरानी आयत इन अहादीस खे साम्हूं रखो त सबर इन खे चइबो इंसानु अल्लाह जे हर फ़ैसिले खे ख़ुशी सां अखियुनि ते रखे, बुरदबार थी बीहे, हता के रोइण खे दीन चए थो त रोइण जे मामले में बि मुहतात रहो, महदूद हद ताईं रोइण जी इजाज़त आहे। त इहो हुयो असर सबर जंहिंखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सबर करार ॾिनो आहे, जंहिं सबर जी तालीम अल्लाह ताला क़ुरान में ॾिनी आहे। दुआ कयूं त अल्लाह ताला असांखे इहो सबर अता फ़रमाए। आमीन आमीन बारकल्लाहु फ़ीकुम। शेख नुहा मातम ऐं अज़ादार जी छा हैसियत आहे? हा इहो सम्झो जी जेका मूं तव्हांखे सबर जी बहस ॾसी इहो समूरो इन जे मामिलो उबतड़े। हाणे नोहा छा आहिनि, मातम छा आहे, जेको असांजे माशरे में आम तौर ते थिए थो, सम्झो रोइण जूं उछगारूं, पार, कपिड़ा फाड़ण, सीना कुटण।
हाँ नबी करीम अलैहिस्सलाम जी जेकॾहिं पाकीज़ा ज़ात ॾे मोटूं था, हदीस किताब मुस्नदुल बज़ार में सैयदना अनस बिन मालिक रज़ी अल्लाह तआला अन्हु जी अहादीस में हिकिड़ी हदीस अचे थी, पाण करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था ॿ हिकिड़ा अहिड़ा आवाज़ आहिनि मलऊनान फि दुनिया वल आख़िरा, अल्लाह उन्हनि ते दुनिया में बि लानत कई आहे, अल्लाह उन्हनि ते आख़िरत में बि लानत कई आहे। पाण करीम फरमायो उहे ॿ आवाज़ इहे आहिनि, ख़ुशी जे टाइम ते मूसीक़ी करणु ऐं मुसीबत जे टाइम ते वावेला करणु। पाण फरमाईंदे इन वावेलनि ते, इन वावेला करण वारनि ते अल्लाह जी लानत आहे। बल्कि वॾे आवाज़ में रोइण खे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन केॾे सख़्त कलिमात सां मना फरमायो है। हदीस किताब सही बुखारी में किताबुल जनाज़ में हिकिड़ो बाब है, बाबो कौल रजुल लिल मरअत इत्तक़िल्लाह फस्बिरी। उते हदीस है त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी सहाबिया खे थोड़ो वॾे आवाज़ में रोईंदे ॾिठो तो पंहिंजे पुट जे विछोड़े में उन जे क़बर ते रोए पई। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन परे खां सॾे करे फरमाईंदा इत्तक़िल्लाह, वो अल्लाह जी मानी अल्लाह खां ड्रिज, वस्बिरी। ये असांजे सरदार जो ॾिनल सबक़ है। तो वॾे आवाज़ में केरु रोए पियो, पाण फरमाईंदा ख़बरदार इन शइ जी इजाज़त कान्हे का, बल्कि इजाज़त त छा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसो कहिड़ा अल्फाज़ इरशाद फरमाए सही बुखारी जे अंदरि किताबुल जनाज़ जे अंदरि, बाबु कौली सल्लम लईस मिन्ना मन ज़रबल खुदूद। उते इमाम साहिब हदीस मुबारक कहां थी, पाण करीम फरमाइनि था लईस मिन्ना मन ज़रबल खुदूद, जेको माण्हू मुसीबत तकलीफ़ ऐं परेशानी जे टाइम ते पंहिंजे चेहरे ते हथु हणे थो, बेसब्री जो मुज़ाहिरो करे थो, उन जे लाइ एॾी वॾी सख़्तु वईद आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो असांजी उम्मत में ई कोन्हे। कोई शक्कल जुयूब जेको पंहिंजा कपिड़ा फाड़े करे पंहिंजे ॾुख जो इज़हार थो करे, सब्र जे मामले खे छॾे करे वाट वठे थो, पाण फरमायो ख़बरदार इहो मुंहिंजे उम्मत में ई कोन्हे। वदा बिदावल जाहिलिया, जेको माण्हू जाहिलियत जा कलिमात चए, बेसब्री वारा कलिमात चए, उहो माण्हू इन कलिमात जे नतीजे में न सम्झे त आउं को कंहिंसां मुहबत जो इज़हार पियो कयां, चाहूं ही सुठो भलो कमु पियो कयां। दुनिया उनखे केतिरे बि सुहिणे लफ़्ज़नि में यादि करे, पर रहमतुल आलमीन जा कलिमात इहे आहिनि त उहो माण्हू इहे कमु करण खां बाद में मुसलमान ई नथो रहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां जेकी हुनजी निस्बत आहे उहा निस्बत ई नथी रहे। ख़ुलासे कलाम इहो त असांजो सॼो समूरो दीन सब्र बुरदबारी इन शयुनि ते बीठल है। ही मातम में ही बेसब्री जा असांजे माशरे में जेको कुझु थिए थो, 2 मिंटनि जे लाइ तव्हां ॾिसो छा थो थिए, मरबुल मर हराम ईंदो आहे त काफ़ी माण्हू तव्हांखे मिलंदा पेरनि में चपल कोन्हनि, कारा कपिड़ा पाईंदा, ऐं उन खां पोइ ॾिसो मजलिसनि में वावेला रोइण कुटण। इस्लाम त इस्लाम आहे, तव्हां पूरी बाइबिल पढ़ो, ईसाइनि जे मज़हब में इहा शइ कान्हे का, यहूदी तव्हांखे इहे कंदे नज़र कोन ईंदा। बल्कि आउं त सम्झां थो दुनिया पूरी में मुस्लिम गैर मुस्लिम को अहिड़ो मज़हब कोन्हे जंहिंमें इहे कम इबादत करे तसवर कया वञनि, खटूं ऊंधियूं करे छॾणु, पेर उगाड़ा करे छॾणु ऐं तमामु तर मामला। हीउ हिकिड़ो अणवणंदड़ कमु आहे जेके इस्लाम त छा पर दुनिया जो को बि मुहज़ब नज़रियो उनखे बहितर कोन थो चए। तॾहिं त दुनिया जा सभ खां अज़ीम साबिर इंसान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे इहा तालीम कनि था त अल्लाह जे फ़ैसिलनि ते राज़ी रहो ऐं सब्र खां कमु वठो, क़तन तौर ते इहा बेसब्री त इनखे साणप था सम्झो। काफ़ी माण्हू आहिनि जेके इन शयुनि खे नेकी था सम्झनि, अदर था सम्झनि, सवाब था सम्झनि। तव्हां ॾिसो त केतिरा नबी सगोरा शहीद थिया करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि ते मातम कई, या काफ़ी सारियूं जंगूं थियूं, पाण करीम जो चाचो हमज़ा शहीद थियो आहे, वेझा वेझा अज़ीज़ शहीद थिया आहिनि। जेकॾहिं इहा शइ नेकी आहे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहो अमल कयो। ॾिसो सैयदना अली रज़ी अल्लाह जन केॾी हिकिड़ी दर्दमंदाना शहादत थी आहे कूफे जी जामे मस्जिद में, ख़ानदान में ॾिसो कंहिं मातम कई आहे, ख़ुदि सैयदना हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना हसन रज़ी अल्लाह तआला अन्हु कंहिं कई आहे। जेकॾहिं सैयदना हसन जी शहादत थी आहे त कंहिं कई आहे, सैयदना हुसैन रज़ी अल्लाह तआला जन जी शहादत थी आहे। ॾिसो न, जेकॾहिं कूड़ा किस्सा ऐं ॿटाकनि ते बुनियादु रखिजे पोइ त सभु शइ सही आहे, पर जेकॾहिं मुस्नद कुतुब ऐं बासनद सही आहे तव्हां रिवायतूं ॻोल्हियो त इहो अंदाज़ न क़ुर खां, न हदीस खां, न सहाबा खां, न अहल बैत खां, न 11 इमामनि खां कंहिंखां बि इहा शइ साबित कान्हे का। त इन सभिनी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो त दीन सब्र जो नालो आहे। इहे जेके बि शयूं आहिनि बेसब्री वारियूं, इहे बेदीनी आहिनि, इन खां बचणु घुरिजे। इंसानु अगरि इहो अमल करे थो त अलाह खां डिॼे, अलाह जी शरीयत मूजिबि इन कमु करण खां पोइ इंसानु अलाह सां ला तालुक़ आहे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ला तालुक़ आहे। अल्लाह पाक असांखे इहा हक़ाइक़ ॼाणे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम मूजिबि, दीगर अंबिया जी तालीम मूजिबि, असहाब औलिया ऐं अहल बैत अतहार जी तालीम मूजिबि सब्र कनि तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। बारकल्लाहु फ़ीकुम शेख साहब। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।